वैसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर करना तो यूसी वड़ा माशुन खां प्रालो बरसा पीर दरगाह हज नशा जा रवासी सोलंगी महल जा मदद जे लाइ तड़पाए रहिया आहिनि ऐं अपील करे रहिया आहिनि ऐं वांझाए रहिया आहिनि। बस स्टॉप पीर दरगाह हाजरा शाह सोलंगी महल जा रवासी बेयार मददगार खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं मदद लाइ वांझाए रहिया आहिनि। पर अफ़सोस सां यूसी इंतिज़ामिया तोड़े मुख़्तार कार जा किंगरी कंहिं बि वार न कई, कंहिं बि के टेंट या राशन पाणी या उन पाणी घरनि मां निकारी जे लाइ कंहिं बि उपा न वरिता आहिनि। अफ़सोस जोड़ी जुगल अमल आहे त सिंध जीअं तबाही मचाईंदड़ यूसी वॾा माशूं जा सोलंगी महल जा रवासी तक़रीबन 10 घर खुले आसमान वेठल आहिनि ऐं पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। अफ़सोस जोड़ी जुगल अमल आहे त सोलंगी बिरादरीअ तोड़े ॿियनि वसा वारनि कंहिं बि सार न लधी आहे। बेरोज़गार रहंदड़ सोलंगी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ पंहिंजा बचड़ा वठी करे पंहिंजी मदद पाण तहत पाणीअ मां सामान घर जो कढी खुले आसमान वेठियो आहे। बस स्टॉप दरगाह हाजना शाह बुखारी यूसी वॾा माशूं सोलंगी महल वॉइस ऑफ प्राले पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। वधीक ख़बर